ऐं सांगड़ में अवामी वर्कर्स पार्टी ऐं लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस जो एहतजाज थियो आहे। मीरपुर ख़ास में पेट्रोलियम अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस जे सॾ ते कारकुननि महांगाई ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन चयो त मुल्क अंदरि सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जो अवाम दुश्मन निज़ाम क़ाइमु आहे। पेट्रोल समेत आम वहापे जूं शयूं सस्तियूं कयूं वञनि। अवां खे अपडेट कयूं त पेट्रोल अघनि में वाध तोड़े महांगाई ख़िलाफ़ मीरपुर ख़ास ऐं सांगड़ में अवामी वर्कर्स पार्टी ऐं लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस जे एहतजाज कयो आहे। मीरपुर ख़ास में पेट्रोलियम अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी अॻवाननि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। मुतालबो कयो वियो आहे त पेट्रोल समेत आम वहापे जूं शयूं सस्तियूं कयूं वञनि, गणती ख़तम कई वञे। पेट्रोल अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ सियासी समाजी धुरनि तोड़े शहरनि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि।